आशीष वासवानी आए। मां पहिरियों दर्जो पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां बेड़ागढ़ में रहंदी आहियां। मां तव्हांखे कविता ॿुधायां थी। बांदरमल जी छटी पुड़ाणी, चैन हदनि ते आहे कारी, जॾहिं मींहुं करे वसकारा, छुटनि छटीअ मां थाने सारा, करे पुसाए पाणी पाणी, बांदरमल जी छटी पुड़ाणी, चैन हदनि ते आहे कारी, जॾहिं थिए थो उसकारा कुल, चवे छटीअ खे बांदरमल खुल, थिए उन्हारे में बि सारी, बांदरमल जी छटी पुड़ाणी, चैन हदनि ते आहे कारी, गुल रखई बंदूक बनाए, पुछंदो आहे कोत ॿुधाए, पेके वई छा घर जी राणी, बांदरमल जी छटी पुड़ाणी, चैन हदनि ते आहे कारी, जॾहिं मींहुं करे वसकारा, छुटनि छटीअ मां थाने सारा, करे पुसाए पाणी पाणी, बांदरमल जी छटी पुड़ाणी, चैन